बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्रोग्राम कालम कल्याण सकर तव्हांजो मेज़बान अल्लाह बख्श कुंवर हाज़िर ख़िदमत है। नाज़रीन मोहतरम, अॼु असां गुफ्तगू कंदासीं त जेका गवर्नमेंट जे तरफ़ां हुकूमत जे तरफ़ां अवाम सां वाइदा कया वञनि था, अवाम खे जेको सहूलियतूं ॾिनियूं वञनि थियूं, उन हवाले सां हुकूमत जी कारकर्दगी पंहिंजी जाइ ते आहे, पर अवाम जो जेको रद्दअमल आहे उहो पंहिंजी जाइ ते आहे। सिंध हुकूमत हिन वक़्तु हैदराबाद शहर कोटड़ी इन जे TMAs मां घर घर किचिरो खणण जे हवाले सां तमामु बहितर कोशिशूं कयूं आहिनि, जंहिंमें तुर्की जी कंपनी सां हिकिड़ो मुआहिदो पिणु थियो आहे। इन खां अलावा पीपल्स बस सर्विस शुरू कई वई आहे, जेका कराची, हैदराबाद, लाड़काणू उनमें सर्विसिस ॾिनियूं पियूं वञनि, ऐं हिकु अहिड़ी तेज़ रफ़्तार ट्रेन उन जी शुरूआति करण जे हवाले सां बि कोशिशूं जारी आहिनि। गवर्नमेंट जे तरफ़ां कल्ह जेका सिंध काबीना जो कैबिनेट इजलास थियो आहे, उन में बि आबादगारनि खे सहूलियतूं ॾियणु, सहाफ़ियुनि खे सहूलियतूं ॾियणु, उन जा मसइला हल करणु, सिहत ॿोॾि मुतासिरीन जे लाइ घर अॾे ॾियण लाइ 50 अरब रुपया रखणु, उन जे बावजूद बि अवाम में गवर्नमेंट लाइ हिकिड़ो तासुर उहो हिकिड़ो बहितर न पियो सम्झो वञे। उन जा सबब छा आहिनि? हिकु त डिघे माज़ीअ खां अवाम सां जेके वेसाघातियूं थियूं, जेके कूड़ ॻाल्हाए विया ऐं जेको कुझु चयो वियो पर उन ते अमल न थियो, जंहिंजे करे अवाम मां उहो वेसाउ खॼी वियो त हुकूमत तरफ़ां खे न उहे समूरियूं सहूलियतूं न मिलंदियूं, पर उन जूं प्रेस ब्रीफिंग्स ऐं प्रेस कॉन्फ्रेंस में जेके ऐलान थियनि था, उन हद ताईं मीडिया कवरेज वठण जे हवाले सां हुकूमत जो अमल इन ताईं आहे। इन वेसाह जे खॼी वञण खां पोइ अवाम हिन वक़्तु सोशल मीडिया ते हुकूमत जे हर उन ऐलान, हर उन क़दम ते सख़्त तनक़ीद करे रहियो आहे। इवन इन क़दुरु बि जेका मुल्तान में 2 साल अॻु में मेट्रो बस कंहिं खाई में किरी, उन बस जी तस्वीर जॾहिं वायरल थी सोशल मीडिया ते, त अवाम तरफ़ां उहा बस लाड़काणे शहर में ॾेखारी वई, पर जॾहिं हुकूमत जे कुझु गैर तस्दीक शुदा तर्जुमाननि जे तरफ़ां सोशल मीडिया ते इहे जवाब न विया त इहा बस मुल्तान में किरी वई आहे, पर अवाम जे तरफ़ां उन ॻाल्हि खे साबित करण लाइ इहो चयो वियो आहे त जेके बि तर्जुमान इहो चई रहिया आहिनि इहो सच न आहे। हाणे अवाम ऐं हुक्मराननि जे विच में जेका भरवसे वारी ॻाल्हि हुई, एतमाद वारी ॻाल्हि हुई, जेका वेसाह वारी ॻाल्हि हुई, उहा इन हद ताईं पहुची चुकी आहे जो अवाम वेसाह न करे रहियो आहे। हुकूमत पंहिंजो वेसाह विञाए चुकी आहे ऐं अवाम जे तरफ़ां हुकूमत जे तरफ़ां थींदड़ हर उहो अमल, हर उहो ऐलान जंहिंखे हवाई ऐं खोखलो सम्झे रहियो आहे, जंहिंजे करे अवाम में उहो तासुर पैदा थी रहियो आहे त जीअं इलेक्शन जे वक़्तु वोट वठण लाइ हुकुमराननि जे तरफ़ां जेको वाइदो ऐं वचन कयो वेंदो आहे, जंहिं ते हुकुमरान पूरा न लहंदा आहिनि, पर हू पंहिंजो 5 साल जो हुकूमती मुद्दो पूरो करे वेंदा आहिनि। अहिड़े तरीक़े सां हिन वक़्त बि जेके हुकुमराननि जे तरफ़ां अवाम सां वाइदा कया पिया वञनि, उहे सिर्फ़ु हिकिड़ी ॾेखाव जी हद ताईं आहिनि। अहिड़ो ई तासुर सॼी सिंध अंदरि अवाम जे तरफ़ां मौजूदु हुकूमत लाइ क़ाइमु आहे, जिते बि हुकूमत जे इन्हनि कयल ख़िदमतुनि ऐं इन्हनि ऐलाननि जी तारीफ़ कजे थी त अवाम उन्हनि मीडिया जे इदारनि ऐं सोशल मीडिया ते जेके माण्हू कमु करे रहिया आहिनि उन ते सख़्त तनक़ीद करे रहियो आहे। इन जो मक़सदु ऐं मतिलबु इहो आहे त जेको वेसाह हुयो हुकुमराननि जो, जेको हिकिड़े डिघे माज़ी खां, उहो अवाम में विञाइजी चुको आहे, जंहिंजे करे अवाम हिन वक़्तु ताईं हुकूमती धुर तरफ़ां जेको बि वाइदो वचन या ऐलान कयो थो वञे उन ते एतबार न पियो कयो वञे, जंहिंसां सूरत हाल इहा आहे त सोशल मीडिया ते हिकिड़ो इज़हार राय अवाम जे तरफ़ां जेको थी रहियो आहे, उन में सभ खां वधीक हुकूमत सख़्त तनक़ीद जो शिकार थी रही आहे, जंहिंमें तालीम खातो हुजे, एरीगेशन जो हुजे, लाइव एंड स्टॉक हुजे, वर्क्स एंड सर्विसिस हुजे, या ॿिया जेके बि खाता आहिनि हुकूमत जा, उन्हनि समूरनि खातनि ते अवाम जे तरफ़ां सख़्त तनक़ीद बि कई वञे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हुकूमत जेके ऐलान करे थी, जेको अवाम जे अॻियां प्रेस ब्रीफिंग्स में ऐलान कया था वञनि, वाइदा ऐं वचन कया था वञनि इलेक्शन जे वक़्त में, उन ते पूरो लही ॾेखारणु अवाम सां जेके कयल वेसाव ऐं वाइदा उन खे बहाल करण जे बराबरि हूंदो। पर जेसिताईं हुकूमत उहो वेसाव बहाल न कंदी,
तेसीं ताईं जेकॾहिं खीर जूं नदियूं बि हिते वायूं वञनि त अवाम उन ते एतवार न कंदो। ऐं माज़ी में ईअं बि थींदो रहियो आहे त हुकूमत जे माण्हुनि खां जेके ग़लतियूं थियूं जंहिं ते अॼु बि अवाम जे तरफ़ां सख़्तु तनक़ीद कई पई वञे। जेसीं ताईं पीपल्स पार्टी हुकूमत सिंध में अहिड़नि पंहिंजनि वज़ीरनि जे उन्हनि कोताहियुनि ऐं ग़लतियुनि ते नज़रसानी न कंदी ऐं उन्हनि खे कंहिं इंसाफ़ जे कटहड़े में न बीहारींदी तेसीं ताईं अवाम में जेको हुकूमत जे तरफ़ां विञायल वेस आहे उहो बहाल नथो थी सघे। असांजे प्रोग्राम जो अॼु वक़्तु ख़तमु थियो। पाण मिलंदासीं कंहिं ॿिए प्रोग्राम में कंहिं ॿिए मौज़ूअ सां गॾु। तेसिताईं पंहिंजे मेज़बान अल्लाह बख़्श कुंबर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।